ऐं हाणे की अपडेट करा रहा हूं त मिठी में पीपल्स पार्टी पारां वफ़ाक़ी हुकूमत जे नायब बिजली गैस ऐं पेट्रोल में वाद सबबि पीपल्स पार्टी जे अॻुवाण महेश कुमार मलाणी जी अॻुवाणी में कश्मीर चौक मिटीअ ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अवांखे अपडेट कंदा पिया हलूं मिठी खां। मिठी शहर में पीपल्स पार्टी वफ़ाक़ी हुकूमत जे नायब बिजली गैस ऐं पेट्रोल जे अघनि में वाद सबबि पीपल्स पार्टी जे अॻुवाण महेश कुमार मलाणी जे अॻुवाणी में कश्मीर चौक मिठीअ ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहियूं मिठी मां K2K न्यूज़ रिपोर्टर धर्मदास सूटर। धर्मदास अपडेट कंदा हलियो। जी बिल्कुल पीपल्स पार्टी सरकार कर जी हुकूमत के नाइंसाफ़ ने बिजली गैस पेट्रोल की कीमतन बाद कश्मीर चौक मिठी पे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि में इंजीनियर ज्ञानचंद बिजली कोहली नंदलाल माली डॉक्टर महेश कुमार मलाणी ॿियनि जी अॻवानी में चयो वियो त वफ़ाक़ी हुकूमत महांगाई जो किराए छॾियो आहे ऐं गरीब जेका सा हलनि जे माने लाइ परेशान आहिनि। जी अपडेट करण लाइ तव्हांजी महिरबानी।